ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन। मीरपुर माथलो में तव्हां शेयर कयूं पिया। मीरपुर माथलो में शहरी एक्शन कमेटी तरफां टाउन इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। शहरियनि रैली कढी नारेबाज़ी कई आहे। मीरपुर माथलो में ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कयूं पिया। मीरपुर माथलो में शहरी एक्शन कमेटी तरफां टाउन इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। जावेद लाशरी लाइन ते मौजूद है। जावेद, अपडेट्स का आगाह कजो। हाँ जी बिल्कुल असर मां ॿुधाईंदो वञा त मीरपुर माथेलो में शहरी एक्शन कमेटी तरफां टाउन कमेटी मीरपुर माथेलो का प्रेस क्लब का एहतजाजी रैली कढी वई, जेका टाउन कमेटी ऑफिस अॻियां पहुची धरणो आयो हुयो। शहरी एक्शन कमेटी मीरपुर माथेलो जे अॻवान परवेज़ बोज़दार, गुलाम मुस्तफ़ा महर, निसार बोज़दार, वकार बोज़दार, सोशल एक्टिविस्ट फोरम अॻवान ज़मीर हुसैन महर हिननि चयो त सीएमओ सलमान लोंडा ऐं टीओ फनास ज़ाहिद नायज ऑफिस में वेहण बजाए प्राइवेट जायुनि ते रहनि था, जेके शहर जे कमनि लाइ ईंदड़ किरोड़नि रुपयनि जी बजट करप्शन जी नज़र कनि पिया। जॾहिं त शहर जी हालत इंतहाई ख़राब आहे, उन्हनि सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त करप्ट सीएमओ सलमान लुंड ऐं टीओ फिनास ज़ाहिद नायज खे हटाए को फर्ज़ जिनास ऑफिसर मुक़रर कयो वञे त जीअं हर महीने ईंदड़ बजट शहर जे कमनि ते ख़र्च थी सघे। जी ठीक है। जावेद लाशरी ने वाले सां तमाम तर सूरत हाल का आगाह कयो आहे। मीरपुर माथेलो में शहरी एक्शन कमेटी तरफां टाउन इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे।